दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में वरी ख़बर तव्हांखे शेयर कंदो हलां त छा थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों मंसूर खान जॾहिं रहसन ककर वारनि खे वापसि मोकिलींदो आहे, हू वापसि वञण खां पहिरियां मंसूर खान खे चवंदा आहिनि असां हिकिड़ी शर्त ते वापसि वेंदासीं, ऐं ककर चवंदो आहे उहा शर्त मां ॿुधायां थो त कहिड़ी जेका शर्त आहे। मंसूर खान खे चवंदा, मंसूर खान चवंदो ॿुधायो कहिड़ी शर्त आहे तव्हांजी। ऐं ककर चवंदो मां पंहिंजी भेण कूंज खे वठी वेंदुसि जेसीं ताईं हू पंहिंजी जेको आहे मुराद भेण जेको असांजे हवाले न कंदो तेसीं ताईं मां हीअ असां वटि रहंदी। जॾहिं हू अची वञे पोइ तव्हां विच में अचिजो, असां ॿिन्ही धुरनि जो मसइलो हल कजो। मंसूर खान चवंदो आहे इहो सही न आहे। ककर चवंदो आहे त पोइ असां न पोयां हटंदासीं। मंसूर खान चवंदो आहे चलो ठीकु आहे, इहा शर्त मां तव्हांजी मञा थो। मां मुराद खे चवां थो तव्हांजी भेण हू तव्हां सां गॾु ॾींदो। पोइ अहिड़े हिसाब सां ककर खे माण्हू चवंदो आहे तव्हां माण्हू हटायो हितां, तूं अकेलो अचु तोखे गॾाए था ॾियूं। पोइ मुराद खे चवंदो मंसूर खान, मुराद इहा ॻाल्हि मञी वेंदो ऐं चवंदो ठीकु आहे मां इन्हनि जी भेण इन्हनि जे हवाले कयां थो, जेसीं ताईं मां पंहिंजी भेण वठी ईंदुसि ऐं पोइ ॾे वठि करे ऐं जेको आहे मसइलो हल कंदासीं। उन खां पहिरियां मुराद जेको आहे कूंज खे पढ़ाए छॾींदो त तूं उते अहिड़ी का ॻाल्हि न कजांइ जीअं मसइला न वधनि। लेकिन छोकिरी उते वञी करे बाद में इहा ॻाल्हि आउट कंदी त सोडल ई कमु करे वियो हुयो। मुराद खे इन शइ जो ई भउ आहे। बहरहाल इहे हिकु ॿ किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। जो मां ॿुधाईंदो हलां मंसूर खान इहो मसइलो हल करण जी हाणे पूरी कोशिशि आहे त जीअं बाबा मां वाइदो जेको कयो आहे रहसन ककर वारनि खे हटायो आहे उहो पूरो थिए, ऐं सोडल खे हाणे दर बदर जेको आहे ॻोल्हींदो। मुराद ऐं जेको आहे पीरल हिकु हिकु दर ते वेंदा, जेका बि सोडल जा दोस्त आहिनि उन्हनि सां मिलंदा, उन्हनि खे चवंदा सोडल किथे आहे, हू चवंदा असांखे का ख़बर कोन्हे।